अवसर वाक़ा का कलासी चंबड़ मां जिते नौजवान करंट लगण सबब फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। चंबड़ में नौजवान बिजली जो करंट लगण सबब फौत थी वियो। इन जा तफ़सील मालूम कयूं था। अशरफ मंगरियो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अशरफ कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, इंता एक अफ़सोसनाक वाक़े का नाज़रीन खे आगाह कंदो त मिसण वॾी वेझो बिजली जो करंट लॻण सबब 35 वारनि जो नौजवान जेको आहे फौत थी वियो आहे। मिसण थाणे हद ॻोठ नबी खान मेऊ में पाणी वारी मोटर मां बिजली जो करंट लॻण सबब 35 वारे जो मोहम्मद आमिर पुट नूरदीन मेऊ फौत थी वियो। फौती नौजवान 3 ॿारनि जो पीउ, 2 पुटनि ऐं 1 न्याणी जो औलाद हो। नौजवान खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो जिते डॉक्टर पारां फौत थियण जी तस्दीक कई। फौती नौजवान जो लाश जेको आहे घर पहुचण ते घर में कोराम अची वियो आहे। हीउ वाक़ियो जेको आहे मिसण थाणे हद मिसण वेझो ॻोठ नबी खान मेऊ में पेश आयो। जेको नौजवान आहे सुबुह सवेरे जेको गजरनि जी धुलाई करे रहियो, मोटर जेको बिजली जो मोटर आहे उन मां करंट लॻण सबब 35 वारनि जो नौजवान मोहम्मद आमिर पुट नूरदीन मेऊ जेको आहे फौत थी वियो। जेको नौजवान जो लाश जेको आहे अस्पताल मुंतक़िल कयो वियो जिते डॉक्टर पारां फौत थियण जी तस्दीक कई हुई ऐं जेको घर में जेको कोराम अची वियो आहे लाश पहुचण ते। जी अशरफ मंगरियो, मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।